नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ हथोंगे में ईंदे दुकानदार जान महमद उर्फ जानू क़ंभर ते नामालूम बट बदल मोटर साइकिल सवार माण्हुनि पारां रोके तशद्दुद करण बाद फरार जान महमद क़ंभर ॿुधायो आहे त ज़रूरी कमकार सांगे हथोंगे खां कपरो वञी रहियो हुउसि त हसन अली चानियो रोड वटि नामालूम माण्हू रस्ते ते रोकी तशद्दुद जो निशानो बणण बाद चयो त पुलिस खे असां ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त वापसि वठी छॾ, ॿी सूरत में क़त्ल कयो वेंदो। हिन DIG बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी समेत खेसि तहफ़्फ़ुज़ जी अपील कई है। हथोंगे खां निकितोसि दुकान ते, मूंखे को पंहिंजे दुकान जे हवाले सां सामान जे लाइ निकितोसि त जीअं ही पंहिंजो ढोरे वारी मोरी क्रॉस करे आयुसि त मुंहिंजे पोइ हिकिड़ी 125 हुई, उन मूंखे ओवरटेक कयो। ओवरटेक करण खां पोइ उन मूंखे बीहारियो, ठीकु आहे, मूंखे गार ॾिनी। गार ॾी मुंहिंजे गले में जले, मुंहिंजे हितां कपिड़ा फाटा आहिनि, हितां मूंखे जेको धक बि आयूं आहे, ठीकु आहे न, हीअ मुंहिंजे गले खां हितां छिकियो आहे। मूंखे चए थो जेको दरख़्वास्त ॾिनल उहो पंहिंजी वापसि कर, न त इनशा आईंदा चकर तोखे गोली में असीं उड़ाईंदासीं, ठीकु आहे न। पोइ मूंखे गार ॾेई हितां खां रवाना थिया। मूं गाॾी साइड में करी, गाॾी मुंहिंजी ओवरटेक थी आहे त साइड में बीठी आहे, हुते बीहारी। अहिड़ो इतला मूं SI हथोंगो खे ॾिनो आहे ऐं पंहिंजे भाइरनि खे पाड़े वारनि खे इतला ॾिनो आहे, जेको मुंहिंजी इतला ते सभु पहुता आहिनि। अच्छा, उनजी ॿोली जो लहजो कहिड़ो? ॿोली जो लहजो उन्हनि जो सिंधी हो, सिंधी में ॻाल्हाया। पाण उन्हनि जो लहजो अलाए छा, पर हू मूंखां सिंधी में पेश आया। बूटूं बदिलूं? जी, मूंखां सिंधी में पेश आया। न बूटूं बदिलूं उन्हनि खे? हा, उन्हनि खे हिकिड़े खे टवाल जी बुट बदल हुई, पोयां वेठो उनखे टवाल जी, अॻियां वेठो उनखे लोही जी बुट बदल हुई। अच्छा, जी हा। त पुलिस रसी बर वक़्तु? हा, पुलिस बर वक़्तु 10 मिनट खां पोइ मूं SI साहब खे फ़ोन कयो। SI साहब मौजूद कोन हो, पंहिंजी मोबाइल मोकिली, रसी विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।